नाज़रीन हादसे की खबर है जेका असां शेयर कयूं पिया। करमपुर के ॻोठ आज़म खान बिराणी रहवासी नौजवान करीम बख्श पुट अमीर बख्श मल्क ॾियाणी वारे इलाइक़े में ट्रैक्टर कल्टी थियण जे नतीजे में शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाज लाइ वारसन तंगवानी अस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। करमपुर के ॻोठ आज़म खान बिराणी रहवासी नौजवान करीम बख्श पुट अमीर बख्श मल्क ॾियाणी वारे इलाइक़े में ट्रैक्टर कल्टी थियण जे नतीजे में शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाज लाइ वारसन ऐं इलाइक़े वासियुनि पारां तंगवानी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में फ़ौत थी वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे।